हाणे मां आत्मा बाबा खे यादि थी करां। मन जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधायो, मन खे हिकदमि हल्को करे छॾियो। मां आत्मा हाणे बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाप हाणे भारत में आयो आहे न, ख़ासि भारतवासियुनि जे लाइ बाप आयो आहे। आत्मायूं त विश्व जे सभु ते पुकारनि भॻवान खे, लेकिन भॻवान कंहिंजी पुकार ते ईंदो आहे, ख़ासि भारतवासियुनि जी पुकार ते भारत में ई ईंदो आहे। छो जो भारतवासी ही भगवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा आहिनि न, त हिन करे परमात्मा ब्रह्मा जे तन में हिते अची करे असांखे माता पिता जो सुख ॾींदो आहे। ॿिया धर्म वारा माता पिता जे रूप में भगवान खे यादि न कंदा, वो सिर्फ़ पिता परमात्मा निराकार खे यादि कंदा। त बाबा हाणे ब्रह्मा जे तन में अची करे असां आत्माउनि खे माता पिता जो सुख ॾियण आयो आहे, असांजी पालना करण आयो आहे, असांखे सुठा कर्म करण सिखाइण आयो आहे। हिन करे बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। कृष्ण जा भगत सम्झंदा आहिनि कृष्ण असांखे अची करे राजयोग सिखाईंदो, परंतु बाबा चए थो कृष्ण त सतयुग में हूंदो न। हाणे कृष्ण सतयुग जी दुनिया कृष्ण खे कीअं ठाहे ॾींदी, जॾहिं हाणे कलयुग थो हले, कलयुग खां पोइ सतयुग ईंदो, त हिन कलयुग खे सतयुग केरु ठाहींदो? अगरि कृष्ण सतयुग में राजयोग सिखाए त हुन दुनिया खे केर त स्थापन कयो हूंदो न। हाणे बाप उहो दुनिया स्थापन करे ॾे थो, कृष्ण राजयोग न सिखाए थई, परमात्मा असांखे राजयोग कृष्ण जी आत्मा खे बि सिखाइण वारो उहो परमात्मा, उहो ई कृष्ण खे एॾो लाइक़ु ठाहींदो कृष्ण जी आत्मा खे। छो जो कृष्ण जी आत्मा बि कारी थी वेंदी आहे न, कृष्ण जी आत्मा बि 84 जन्म वठी वठी करे कारी थी वेंदी आहे। इन करे बाप हाणे अची करे उनखे गोरो थो ठाहे, आत्माउनि खे कारी जेकी थी वियूं आहिनि उनखे गोरो ठाहिण जो कमु परमात्मा वटि आहे। चईंदा आहिनि न, इहा ॿाहिरां भले हिनजी शक्ल सुठी अथसि लेकिन अंदर जो कारो आहे, अंदर जो कारो अर्थात हिनजी आत्मा कारी अथसि, अर्थात हिनजी आत्मा विकारी पतित भ्रष्टाचारी आहे। त हिकु कृष्ण जी शक्ल कारी आहे, लेकिन ॾाढे देवी देवताउनि जी माण्हू कारी शक्ल ठाहे छॾींदा आहिनि। कारी शक्ल मतिलबु कृष्ण त सुंदर हुयो न, हुनजी शक्ल जॾहिं कृष्ण जहिड़ो रूप हुयो त ॾाढो सुंदर हुयो, लेकिन जॾहिं हुनजी आत्मा 84 जन्म वठी करे कलयुग जे अंत में आई त उहो कारी थी वई, विकार बुराइनि जे वश कर्म कंदी कंदी हुनजी आत्मा जे मथां लेप शेप चढ़ियो, जंहिंजे कारण हुनजी आत्मा कारी थी वई। इन करे कृष्ण जो कारे रूप खे शक्ल ई कारी करे छॾी अथनि, आत्मा त ॾेखारे में नथी रही त शक्ल खे ई कारो करे ॾेखारे अथई। हाणे बाबा कृष्ण जी आत्मा ऐं कृष्ण जी आत्मा जे सां गॾु जेकी बि सतयुग त्रेता में आत्मा ईंदियूं हुननि सभिनि खे इहा राजयोग जी शिक्षा ॾेई करे गोरो थो ठाहे। आत्माएं जेसि ताईं स्वयं खे न पहचानंदियूं तेसि ताईं परमात्मा खे न पहचानंदियूं त गोरो कीअं थींदियूं, अर्थात हुननि जे पाप कर्म कीअं मिटजंदा। जे करे बाबा चए थो राजयोग अर्थात स्वयं खे पहचानो कि मां केरु आहियां, जेको असां मां करे देह अभिमानी देह जे स्मृति में मां था चऊं न। अॼु असां चऊं मां ईअं कयो त छा यादि रहंदो, पंहिंजी शक्ल यादि ईंदी न, कि हा शरीर यादि ईंदो, कंहिंखे बि असां चईंदा आहियूं त शरीर यादि ईंदो आहे कि मां हीअं कयो मां हीअं कयो। पोइ मां अगरि का शरीर आहियो त हीअं छो था चओ कि मां एॾो कमु कयो आहे, मुंहिंजो शरीर हाणे थकिजी पियो आहे, मुंहिंजो शरीर थकिजी पियो आहे मतिलबु मां कंहिं कमु कयो,
त जॾहिं असां चऊं था न मां इहे कयो मां इहे कयो त असांखे यादि अचिणो खपे, असांखे ध्यानु अचिणो खपे कि मां केरु आहियां? आत्मा। जेको मां चवां थी उहो इहो देह न आहे। मां आत्मा इहो कयो, मां आत्मा इहो कयो, मां आत्मा इहो कयो। हाणे मां आत्मा एॾो कमु करे करे थकी वई आहियां। त इन सां जॾहिं असांखे आत्मा जी पहचान थींदी, परमात्मा जी पहचान थींदी, त असांजी परमात्मा जी शक्ति सां असांजी आत्मा घोरी थींदी वेंदी आहे। बाबा चवनि था कि ॾिसो दुनिया में त माण्हुनि जी शक्लियूं त भले कारी हुजनि, लेकिन कारी शक्ल वारा माण्हू बि ॾाढा उन्हनि जो सुभाउ चईंदा आहिनि इहे शक्ल सां कारो आहे लेकिन हिन जो नेचर सुठो अथसि, सुभाउ सुठो अथसि। अर्थात हिनजी आत्मा में गुण संस्कार सुठा हूंदा आहिनि। देह थोड़ी देह पहिरियों थोड़ी आहे, पहिरियों त आत्मा आहे न। आत्मा में ही गुण ऐं संस्कार हूंदा आहिनि, आत्मा में ही स्वभाव संस्कार हूंदा आहिनि। पर देह खे छो था ॾिसो कई बार कारा, बस देह कारी आहे लेकिन उहो अॻियां निकिरी वेंदा आहिनि जीवन में। ऐं जंहिंजी शक्ल सुठी हूंदी आहे, गोरो हूंदो आहे, उहो पंहिंजे देह जे अभिमान वश में पुठियां थी वेंदो आहे। त बाबा चए थो आत्म अभिमानी ठहिण सां त देह जो कलर गोरो आहे या कारो, हुन ते ध्यानु बि न ॾींदो। त सदा असांखे आत्मिक स्मृति में रहणो आहे। मुंहिंजो आत्मा जो स्वभाव संस्कार सुठा। परमात्मा हाणे मूंखे शिक्षायूं थो ॾे कि मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा में जेका बि बुरा स्वभाव संस्कार थी आहिनि, मन में जेका बि बुरा वीचार आहिनि, बुद्धि में जेकी बि बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे सभु मुंहिंजी यादि जी शक्ति सां ख़तमु थींदी वेंदियूं। बाबा हाणे चए थो आत्म अभिमानी ठहो, तव्हांजा संस्कार बि मुंहिंजी यादि जी शक्ति सां परिवर्तन थींदा वेंदा। परम पिता परमात्मा खे अञा ताईं त असां ॼाणंदा न हुयासीं, हाणे असां ॼाणियूं। निराकार जो यथार्थ अर्थ हूंदो आहे निराकार अर्थात जंहिंजो शारीरिक आकार न हुजे। निराकार मतलब ये न कि नाम रूप सां न्यारो। निराकार अर्थात जंहिंजो शारीरिक आकार न हुजे, उनखे चइबो आहे निराकार। पंहिंजी आत्मा बि निराकार आहे लेकिन उनखे शरीर जहिड़ो आकार अथसि ख़ुदि जो, लेकिन परमात्मा सदा ही निराकार रहंदो आहे। अर्थात उन्हनि खे कॾहिं बि पंहिंजो शरीर रूपी आकार न मिलंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि हे प्रभु, हे ईश्वर, ओ गॉड, हे राम, ये जेका शब्द पुकारदा आहियूं न कोई बि आत्मा, ये मूंखे ई सॾु कंदियूं आहिनि, इहे मुंहिंजा ई नाम आहिनि जो तव्हां अलॻि अलॻि धर्म जातियुनि जे हिसाब सां रखियो अथव। राम बि मूंखे ई सॾु कंदा आहिनि, हुन त्रेता वारे राम खे न सॾु कंदा आहिनि। कोई जिस्मानी मनुष्य या देवता खे माण्हू इहे थोड़ी ज्यादा पुकारदा आहिनि। माण्हू भले ॿाहिरां चवनि था, कोई त्योहार ईंदो आहे त हुन देवी ऐं देवताउनि खे यादि कंदा आहिनि, लेकिन तॾहिं बि अगरि असां सुबुह शाम ॾिसूं, मनुष्य आत्मा जे मन में मुख सां इहा ई आवाज़ निकिरंदी आहे, हे भगवान, ओ गॉड, हे ईश्वर, हे राम, हे प्रभु। इहे शब्द ज्यादातर निकिरंदा आहिनि। छोजी आत्मा खे पंहिंजो बाप यादि ईंदो आहे न, ऐं जॾहिं बि इहे शब्द चईंदा आहियूं त बुद्धि काॾे वेंदी आहे? मथे। इहे बाबा चए थो इहो तव्हां ध्यानु ॾिजो, जॾहिं बि तव्हांजे मुख मां इहे शब्द निकिरंदा आहिनि त असांजी बुद्धि काथे वेंदी आहे? मथे। गॉड फादर सभिनि जो हिकु ई आहे न, सम्झंदा बि आहिनि असां सभु भाउ आहियूं, परंतु आत्माउनि जे रूप खे न ॼाणण सां, आत्मा खे न ॼाणण सां सम्झंदा आहिनि भाउ कीअं, इहो न सम्झंदा आहिनि। हीअं त हर हिकु पंहिंजे धर्म जो आहे। पोइ चवंदा आहिनि हिंदू मुस्लिम भाउ आहे। अगरि हिंदू मुस्लिम भाउ आहे त सभिनि जो शरीर ते स्त्री पुरुष जा आहिनि न, पोइ त भाउ भेण थी विया न, भाउ त न चइणो खपे। हाणे असां चऊं कोई बि चईंदो त इहे चईंदा न भाइयों और बहनों, हुन समय भाउ छो न, भाइयों छो न चईंदा आहिनि। त
असल में जेको ये कहावत आहे हिंदू मुस्लिम भाई भाव आहे, ये आत्मा जे अनुसार आहे। आत्मिक रूप में असां टिकऊं त आत्मिक रूप में असां सभु भाव आहियूं, लेकिन देह जे जॾहिं देह में ईंदा आहियूं त धर्म अची वेंदा आहिनि। त धर्मनि में त पोइ अलॻि अलॻि कोई स्त्री आहे कोई पुरुष आहे, त हुन में त भाउ भेण थियणो खपे। हीअं थी सघंदो आहे हिंदू मुस्लिम सभु भाउ भेण, सभिनि धर्मनि वारा माण्हू हिक ॿिए जा भाउ भेण आहिनि, हीअं चओ त बि ठीकु आहे। त जेको मुख सां माण्हू चवनि था अर्थ त सम्झनि नथा न। हाणे बाबा असां सभी दुखी आत्माउनि खे सुख जो रास्तो ॿुधाइण आयो आहे। बाबा चए तो कॾहिं इहो बि न चओ मां त दुखी आहियां, दुखी आत्मा आहियां, मां असां त ग़रीब आहियूं, असां त फलाना आहियूं फलाना। पंहिंजे लाइ कॾहिं बि बुरो शब्द न चइणो खपे। जॾहिं असां ॿियनि जे लाइ चऊं था हुननि खे सुठो नथो लॻे त पाण पंहिंजे खे छो था चऊं? त पंहिंजे खे जेतिरो ईअं चओ त ओतिरो तव्हां पंहिंजे लाइ पंहिंजी इंसल्ट था करो न। ख़ुदि जो मान रखो। बाप चए थो मूंखे यादि करो, मां त आत्माउनि जो पीउ तव्हांखे वरतो ॾियण आयो आहे। आत्मा ऐं शरीर ॿ थींदियूं आहिनि, जीव आत्मा। जीव आत्मा सां ॻाल्हि कंदी आहे, जीव आत्मा सां ॻाल्हि कंदी आहे न, ॻाल्हाईंदी आहे न। अंदरि ई अंदरि माण्हू ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि न, त जीअं त आत्मा पंहिंजे शरीर सां थी ॻाल्हाए। दुनिया में मनुष्य देह अभिमान जे कारण पंहिंजे खे शरीर सम्झंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे इहे पको पको सम्झणो आहे कि मुंहिंजे जीव जे शरीर जे अंदरि जो आत्मा आहे उहो परमात्मा खे यादि थी करे। आत्मा ही परमात्मा खे यादि कंदी आहे, आत्मा ही परमात्मा खे प्यार कंदी आहे। बाबा चए थो शरीर शरीर सां प्यार न थींदो। कॾहिं बि अगरि दुनिया में बि माण्हू हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि त हुननि जी आत्मा ई हिक ॿिए सां प्यार कंदी आहे। हे त शरीर जे ज़रिए कंदा आहियूं। वैसे त बाबा चईंदो आत्मिक प्यार हुजणो खपे। शरीर आत्मा शरीर धारण कंदी आहे न। हिन समय जो प्यार बि अशुद्ध आहे, हिन समय जो प्यार बि देह ते आहे न। बल्कि जी आत्मा केतिरी बि बुरे स्वभाव संस्कार वारी हो, लेकिन अगरि शरीर जी ख़ूबसूरती माण्हू सुठी करे रखंदा आहिनि त उहो शारीरिक प्यार त कूड़ो प्यार थी वियो न। परंतु असांखे असल में आत्मिक प्यार हुजणो खपे। देवी देवताउनि जो प्यार बि ॾाढो शुद्ध हूंदो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि प्यार विकार थींदो आहे। सब सोचते विकार में वञणु मतिलबु प्यार करणु, परंतु इहो अशुद्ध प्यार थींदो आहे। सत्संग में बि देवी देवताउनि जो प्यार हूंदो आहे, लेकिन उते विकार वारो प्यार न थींदो आहे। बाबा हाणे आत्माउनि खे बाबा हाणे आत्माउनि खे 21 जन्मनि जो वरतो ॾियण आयो आहे। बाबा चए थो हाणे आत्म अभिमानी थी करे आत्मिक प्यार रखो। जिस्मानी प्यार न हुजणो खपे असांखे हिक ॿिए सां। 21 जन्मनि जे लाइ दुख अशांति सां बाबा असांखे छुड़ाए थो। बाबा चए थो कि तव्हां आत्मा असल में मूल वतन में रहण वारी आहियो। मूल वतन अर्थात निराकारी दुनिया। असां आत्माउनि जो घर आहे, उहो चइबो आत्माउनि जो घर, जंहिंखे परम धाम निर्वाण धाम शांति धाम बि चईंदा आहियूं। असां आत्मा आहियूं पंहिंजे पीउ परमात्मा सां गॾु हुते परम धाम में रहंदा आहियूं। लेकिन हाणे असां हेठि आया आहियूं। आत्मा जॾहिं मथां हेठि ईंदी आहे त हुते हुनखे भॻवान न मोकिलंदसि, बाबा न मोकिलंदो आहे। पंहिंजी पाण ई आत्मा जो जॾहिं समय हूंदो आहे त हेठि अची करे पाठ वॼाईंदी आहे। हीअ आहे मनुष्यनि जी सृष्टि। हिते आत्मा मथां खां हेठि अची करे शरीर धारण करे पंहिंजो पाठ वॼाईंदी आहे। पहिरियों पहिरियों जॾहिं आत्माऊं मथां खां हेठि ईंदियूं आहिनि न त उहो सुख ॾिसंदियूं आहिनि। कोई बि आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त दुख न ॾिसंदी आहे, पहिरियों पहिरियों सुख ई ॾिसंदी। बस धर्म स्थापक जे शरीर जेका जेका ॾेखारींदा आहिनि, जीअं क्राइस्ट खे ॾेखारींदा आहिनि कि भई कृष्ण जे क्राइस्ट खे ईअं लटकाई क्रॉस ते हुनखे ॾाढी मार ॾिनई, परंतु उन शरीर में क्राइस्ट जी आत्मा आई
मथा खां हेठि धर्म स्थापन कई, ॿियो शरीर अथई। जेका भी माण्हू क्राइस्ट जो शरीर खे माण्हू यादि था करनि थिए, शरीर जे रूप खे, वो क्राइस्ट जो शरीर न आहे, उन शरीर में उहा आत्मा आई। हाणे चईंदा आहिनि गुरु नानक देव बि एॾा दुख ॾिठई, गुरु गोबिंद सिंह बि एॾा दुख ॾिठई, लेकिन उन्हनि जे शरीर में गुरु नानक देव जी आत्मा प्रवेश थी हुई। जेको चित्र अॼु तव्हां पूजो था भई इहो गुरु नानक आहे, वो गुरु नानक जो शरीर न आहे। उन शरीर में गुरु नानक जी आत्मा आई। हुन चई जप साहिब तो सुख मिले, बस 2 शब्द चई करे वो आत्मा ॿियो शरीर वरितई। छोजी कोई भी आत्मा मथा लहींदी आहे न त पहिरियों दुख न ॾिसंदी आहे। अगरि गुरु नानक जी आत्मा एॾा दुख ॾिठई, पर हुनजो त पहिरियों मथा खां हेठि धर्म स्थापन कई। त बाबा चए थो इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। कोई भी आत्मा मथा खां हेठि ईंदी आहे त दुख न ॾिसंदी आहे। सभु जेका भी धर्म आहिनि न, जेका भी धर्म आहिनि उन्हनि जी धर्म जी आत्मायूं मथा खां जॾहिं हेठि लहींदियूं आहिनि धर्म स्थापन करण, त वो पहिरियों ॿिए जे शरीर में प्रवेश कंदियूं आहिनि, अवतरित थींदियूं आहिनि। अवतरित थी करे हुन धर्म जो स्थापन करे, धर्म जे स्थापन जे लाइ 2-3 शब्द चई करे वो वञी करे पंहिंजो नयो शरीर वठंदियूं आहिनि। पोइ उन खां पोइ उहो पंहिंजे धर्म जी पालना कंदी। त इहा ॻाल्हि बाबा चए थो सम्झो। माण्हू त चवनि था फलाने धर्म स्थापक बि एॾा दुख ॾिठई, असांखे आहे त, लेकिन हुन दुख न ॾिठई, उहो त जे शरीर में आयो हुन दुख ॾिठई। हाणे बाबा असांखे चए थो की इहे ॻाल्हियूं जेकियूं आहिनि इहे सम्झणियूं खपनि। छो जो माण्हू सम्झंदा आहिनि भई देवी देवताउनि खे धर्म स्थापन खे एॾो दुख हुयो त असांखे हुजे त छा घड़ी ॻाल्हि। लेकिन न त देवी देवताउनि जे जीवन में दुख हुयो पहिरियों, न ही के धर्म स्थापक जे जीवन में पहिरियों दुख हुयो। दुख शुरू थींदो आहे पोइ जॾहिं जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं, विकारनि जे वश थी करे बुरा कर्म कंदा आहियूं त दुख ईंदो आहे। हाणे दुख छो थो अचे, असांजे कारण ई थो अचे। इहा बि ॻाल्हि सम्झणी जी आहे। असां हिक ॿिए खे दोषी था ठहिरायूं, असां भॻवान खे दोषी था ठहिरायूं की तव्हां असांखे दुख था ॾियो, भॻवान ईअं मूंसां छो कई, मूंसां ईअं छो, इन सां ॾाढो सुठो कई, मूंसां न कई। पर बाबा चए थो पंहिंजे कर्मनि खे ॾिसो। तव्हां पंहिंजी उथणी वेहणी ॻाल्हाइणी सोचणी ॾिसो। तव्हां में जो विशेषता अथव उनखे कम में लाहियो न। तव्हां ॿियनि खे ॾिसी करे जेका तव्हां में गुण अथव उहो त ॾिसो ई नथा, बसि ॿियनि जा गुण ॾिसो था, ॿियनि जा जीवन ॾिसो था ऐं ईर्ष्या था करो, दुखी परेशान था थियो की मूंसां गॾु ईअं छो न। अरे तव्हां में अलॻि विशेषता आहे, हुननि में अलॻि विशेषता आहे, तव्हांजा अलॻि कर्म आहिनि, हुननि जा अलॻि कर्म आहिनि। बाबा चए थो कॾहिं बि रीस न करणी खपे कंहिंखां। जंहिंजे हर हिकु जीवन जेको बि माण्हू जीए थो न, उहो पंहिंजी ई सोच जे हिसाब सां थो जीए। अॼु असांजी ही सोच हूंदी आहे तॾहिं ई असांजो जीवन ईअं ठहियो आहे। असांजा ई अहिड़ा कर्म आहिनि जंहिंजे कारण मुंहिंजो ईअं जीवन आहे। न त मूंसां भॻवानु ग़लती कई अथई, न कंहिं ॿियो के मूंसां ग़लति कयो आहे। अगरि तव्हांखे लॻे थो मुंहिंजे जीवन में ग़लति आहे त हुनजो ज़िम्मेवार तव्हां ई आहियो ऐं तव्हांखे ई हुनखे सुधारणो आहे। कोई बि तव्हांजी मदद न करे सघंदो आहे। छो जो जेसि ताईं असां ख़ुदि जी सोच खे, ख़ुदि जे कर्मनि खे परिवर्तन न कंदासीं, तेसि ताईं कोई केतिरो असांखे सम्झाईंदो, कोई केतिरो असांजी मदद कंदो। त हिन करे बाबा हाणे हर हिकु आत्मा खे पंहिंजी पहचान ॾियणु आयो। बाबा चए थो हाणे जो खपेव मूंखां वठो, जो सम्झ, जो शक्ति, जो गुण खपेव मूंखां डायरेक्ट वठो। हाणे कंहिंखां मांगो न, कंहिंखां घुरो न, मूंखे सुख ॾियो, मूंखे शांती ॾियो। हाणे तव्हां स्वयं खे जेतिरो आत्मा सम्झंदव, मूंखे निराकार रूप में यादि कंदा, ओतिरो तव्हांखे उहो प्राप्त थींदो वेंदो ऑटोमेटिकली। हाणे बाबा पंहिंजे ॿारनि खे समझदार ठाहिणु आयो आहे। बाबा चए थो अञा ताईं त तव्हां में सम्झ न हुई न,
हिन करे हेॾे होॾे भटको पिया। हाणे बाप पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पेर ते खड़ो करणु आयो आहे। सम्झ जेतिरी वधंदी वेंदी ओतिरो आत्मायूं पंहिंजे जीवन में आपे ई सुख शांति सां हली सघंदियूं। उन्हनि खे पोइ कंहिंजी दरकार न हूंदी आहे। ॾिसो सत्य त्रेता 2 युगनि ताईं असां आत्मायूं कॾहिं बि भॻवान खे बि यादि न कयो। चलो ॿियो कंहिंखां त असां कुझु मांगियो न, लेकिन सत्य त्रेता 2 युग ताईं असां कॾहिं बि भॻवान खे यादि न कयो, कॾहिं बि दुखी परेशान न थियासीं, कॾहिं बि बीमार न थियासीं। छो? छोजो हुते सम्झो हुई कि मां आत्मा हिन शरीर खे हलाइण वारी शक्ति आहियां। मुंहिंजी आत्मा में उन टाइम शक्ति हुई, लेकिन हाणे मां पंहिंजी शक्ति कीअं थी ख़तम करां? विकारनि जे कारण। कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश कर्म करे 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 मां आत्मा पंहिंजी सभु शक्तियूं ख़तम करे छॾियूं। ॾिसो पढ़ाई बि कॾहिं पढ़बी आहे जॾहिं नंढा हूंदा आहिनि, बचपन में ई पढ़ाई पढ़बी आहे न। छो जे वॾेपन में विकार ईंदा आहिनि त हुन सां बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे। त हाणे बाबा चए थो हिन विकारनि खे छॾो। देह दान त छूटे ग्रहण से ईंदा आहिनि न। हाणे हिन विकारनि जो दान परमात्मा खे ॾियो त तव्हांजे मथां जो बि ग्रहण लॻल आहिनि उहे सभु उतरजी। सत्युग में सभिनि जे मथां बृहस्पति जी दशा हूंदी आहे। हाणे कंहिंजे मथां राहु शनि अलाए कहिड़ी कहिड़ी दशायूं आहिनि, इहे बि विकार जे कारण आहिनि। लेकिन हाणे हिन विकारनि जो दान ॾियो त तव्हांजे मथां सभु प्रकार जा ग्रहण वग़ैरह जो बि पूरी राशियुनि जो जो बि असर थींदो आहे सभु ख़तम थी वेंदो। इहे राशियूं वग़ैरह बि द्वापर खां शुरू थींदियूं आहिनि। सत्युग में त सभिनि जे मथां हिकु बृहस्पति जी ई दशा हुई। सभिनि जो जीवन सुख शांति वारो हुयो। हाणे वृक्षपति बाबा परमात्मा खे वृक्षपति चइबो आहे। दुनिया में बृहस्पति चईंदा आहिनि, वो शॉर्ट वर्ड आहे, लेकिन असुल में आहे वृक्षपति, परमात्मा जो ॾींहुं। त ईअं परमात्मा स्वयं हाणे गुरुवार चईंदा आहिनि न, गुरुअनि जो ॾींहुं। कहिड़े गुरु जो ॾींहुं हूंदो आहे? सच्चो सच्चो परमात्मा सतगुरु जो ॾींहुं हूंदो आहे। वैसे त सभई ॾींहं परमात्मा जा ई आहिनि, सभु ॾींहं तव्हां यादि करो। पर इहे अॼुकल्ह माण्हुनि अलॻि अलॻि ॾींहं अलॻि अलॻि देवी देवताउनि जा फिक्स करे रखिया अथनि। छो जी ॾाढा शक्लियूं ठाहे छॾियूं आहिनि न, भॻवान जा अलॻि अलॻि रूप ठाता आहिनि, त अलॻि अलॻि ॾींहं अलॻि अलॻि भॻवान खे यादि कंदा आहिनि। पर आहे त निराकार परमात्मा जी ई शक्ति सभिनि आत्माउनि खे मिले थी। चाहे तव्हां कहिड़ी बि शक्ति खे कहिड़े बि रूप में पूजो, तंहिंखां सिर्फ़ु हिकु पंहिंजे खे आत्मा सम्झे निराकार खे यादि करो त सभु शक्तियूं आपे ई अची वेंदियूं। पोइ अलॻि अलॻि ॾींहं अलॻि अलॻि खे पूजणो न पवंदो। परमात्मा खे सदा ई पाण सां गॾु रखो त सदा ई असांजे जीवन में सुखी सुख शांति शांति। अच्छा, मीठी मीठी सिकिलती ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हिकु रस ऐं निरंतर ख़ुशी जी अनुभूति द्वारा नंबर 1 वठण वारा अखुट खजाने सां संपन्न ठहो। नंबर 1 में अचण जे लाइ हिकु रस ऐं निरंतर ख़ुशी हुजणी खपे। अनुभूति कंदा रहो, कहिड़े बि झमेले में न फसो। हाणे झमेले में वञण सां छा थी वेंदो आहे? ख़ुशी ढीली थी वेंदी आहे, ख़तम थींदी वेंदी आहे। त जेको ख़ुशी जो जीवन असां जीऊं था हुन में थोरी सी कमी ईंदी रहंदी आहे। त सदा हिकु रस अगरि तव्हांखे जीवन में ख़ुशि रहणो आहे त कहिड़े बि झमेले में न फसो ऐं सदा परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे रखो। जॾहिं परमात्मा असांजो साथी हूंदो त जीअं हिकु छत्र छाया असांजे सां गॾु आहे त कोई बि अहिड़ी ॻाल्हि अचण वारी बि हूंदी त बाबा असांखे पहिरियों खां ई सेफ करे छॾींदो। त असां सर्व झमेलनि खां बि मुक्त थी वेंदासीं ऐं सदा ख़ुशि रहंदासीं। स्लोगन आहे मन सां महादानी ठहिणो आहे
त रूहानी स्थिति में सदा स्थित रहो। अगरि तव्हांखे मन सां कंहिंजी सेवा करणी आहे, भई माण्हुनि जो शिकायत हूंदी आहे न, मन में फालतू फालतू वीचार था हलनि, अलाए कहिड़ो कहिड़ो था हलनि, मन लॻे नथो, त बाबा चए थो ॾाढो सहज तरीक़े तो ॿुधाए पंहिंजे मन खे ठीकु करण जो। मन में सदा ही ये हिकु संकल्प ज़रूर रखो, ये परमात्मा सभी आत्माउनि जो कल्याण थी वञे। कोई तव्हां सां ग़लति बि करे थो न, उनजे प्रति भी ये संकल्प करो, मन में विचार करो, परमात्मा सभी आत्माउनि जो कल्याण थी वञे। तव्हां पे ही तव्हांजो मन ॾिसो फालतू ॻाल्हियुनि सां मुक्त थी वेंदो।